बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम जैकब न्यूज़ सां मां आहियां आबिद अली मंगरियो। पेश आहिनि हिन वक्त जूं हेडलाइन। मुंगशर में हथियारबंदनि जी फायरिंग, 3 पोरियत क़तल, 1 ज़ख़्मी। वाक़ियो मुंगशर में खुरासानी वारे मुक़ाम ते पेश आयो। डेप्यूटी कमिश्नर कलात मूजिब बोरिंग ते मज़दूरी कंदड़ पोरियतनि खे निशानो बणायो वियो, जंहिंजे नतीजे में 3 ॼणा शाहनवाज़, कासिम अली ऐं सुनील कुमार थॾे ते ई फौत, जॾहिं त अली रज़ा ज़ख़्मी थी पियो। पोरियतनि जो ताल्लुक़ पंजाब जे इलाइक़े सादकाबाद सां आहे। घारोजी केमिकल फैक्ट्री में डॉक्टर ज़ाल मुड़स जा लाश हथ। केमिकल फैक्ट्री में मुलाज़मत कंदड़ कराची जे गुलिस्तान जौहर वारे इलाइक़े जी रवासी जोड़ी डॉक्टर अबरार ऐं संदसि ज़ाल डॉक्टर रेहाना जा फैक्ट्री अंदरां लाश हथ आया। पुलिस मूजिब शुरुआती जांच में लॻे पियो त डॉक्टर ज़ाल मुड़स जो मौत साह ॿूसाटजण सबब थियो आहे। वधीक जांच बि हलंदड़ आहे। एहतजाजात असांजो 6 महीननि खां पगार ऐं पेंशन बंदि कई वई आहे। असांखे को बि एलिगेशन नथो ॿुधायो वञे त बाबा इन सबब जे करे तव्हांजो असां पगारियूं बंदि कयूं आहियूं। असांजो एहतजाज न आहे। मां पाकिस्तान पीपल्स पार्टी जो नुमाइंदो आहियां। हिननि दोस्तनि वटि आयो आहियां, हिननि खां पुछियो आहे त हिननि जो पघार छो बंदि आहे। हीअ चवनि था त हिकिड़ो सैयद आहे पीर आहे दादू जो, उहो आयो आहे हिते हिकु मुलाज़िम खे सॾु करे घुराए थो त बाबा तूं काथों जो आहे, तूं काथों जो आहे। इन हिसाब सां जेको आहे दाणी वाणी करे उन पघारां जेके आहिनि बंदि कया आहिनि। हीअ असांजो एहतजाज न के अहिड़ा मुतालबात के अहिड़ियूं सहूलतूं वठण जे लाइ आहे। असांखे 6 महीना थी विया आहिनि, असांखे पघारूं कोन्हनि। कंहिं हिकु मुलाज़िम जी पघार बंदि हूंदी आहे, को एलिगेशन हूंदो आहे, को इल्ज़ाम हूंदो आहे, उनजो बि पनो मिलंदो आहे त बाबा हिन सबब जे करे पघार बंदि आहे। 6 महीना थी विया आहिनि, तक़रीबन टोटल मुलाज़िमनि जूं पघारूं बंदि आहिनि। जैकबाबाद जे ज़िला काउंसिल जे मुलाज़िमनि ऐं पेंशनर्स पारां पघारूं न मिलण ख़िलाफ़ एहतजाज। 2 महीननि खां पघारूं न थियण ख़िलाफ़ मुलाज़िमनि ज़िला काउंसिल ऑफिस जी तालाबंदी करे शब्बीर अहमद खोसो, हुसैन बख्श मंजू ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाज कयो। संदन चवणु हो त पघारूं न थियण सबब फाका कशी ते मजबूर आहियूं। ज़िला काउंसिल जे चीफ ऑफिसर पीर वाहिद बख्श मूजिब ऑडिट वारनि बिल पास न कया आहिनि, जंहिं सबब पेंशन ऐं पघारूं न थियूं आहिनि। ऑडिट ऑफिसर नईम मलिक जो चवणु आहे त बिल पहुता ई न आहिनि, जीअं पहुता त पास कया वेंदा। जैकबाबाद में छिते कुतनि जे ॾाढण वारे वाक़िअनि में इज़ाफ़ो। ॻोठ अहमद मियां सूमर में छिते कुतनि 4 ॼणनि खे ॾाढे ज़ख़्मी करे छॾियो, जन खे वैक्सीन कई वई, जॾहिं त ठुल जी बलोच कॉलोनी में शागिर्दाणी खे छिते कुते ॾाढे विधो। वैक्सीन न मिलण ख़िलाफ़ नींगरी हुरमत ख़ातून जे वालिद एहतजाज पिणु कयो। जैकबाबाद में म्यूनिसिपल कमेटी जी नाअहली सबब सॼो शहर गंदगी जे वर चढ़ी वियो। विच शहर जा इलाइक़ा बि गंदे पाणी सां भरियल। गरीबाबाद पाड़ो, रहमान सेंटर घिटी समेत शहर जा ॿिया इलाइक़ा नालियुनि जे गंदे पाणी में ॿुॾल। शहरनि तोड़े मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां ईंदड़ मरीज़नि खे बि सख़्तु ॾुखियाऊं पेश अचण लॻियूं। MNA फंड जा करोड़ रुपया बि मनपसंदनि खे राज़ी करण लाइ लॻाया विया। विच शहर में को बि कमु न थी सघियो। रहवासियुनि घुर कंदे चयो त शहर जी सफ़ाई करे बीमारियुनि खां बचायो वञे। जैकबाबाद में हमीदिया हाई स्कूल पारां रिटायर्ड थींदड़ उस्तादनि जे मान में अलविदाई तकरीब। गवर्नमेंट नेशनलाइज़ हमीदिया हाई स्कूल में रिटायर्ड थियल 3 उस्तादनि मीर मोहम्मद सूमरो, एहसान अहमद गुरगेज ऐं ज़फ़र इक़बाल अंसारी जे मान में उस्तादनि ऐं ॿिए अमले पारां अलविदाई तकरीब कोठाई वई। तकरीब जा महिमान ख़ासि डेप्यूटी डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिसर मुश्ताक अहमद सदायो हुआ, जॾहिं त गस्टा ज़िलई सदर नसीबुल्ला खोसो ऐं तालका सदर यार मोहम्मद लाशारी एज़ाज़ी महिमान हुआ। स्कूल जे हेड मास्टर मुनीर अहमद खोसो जी सदारत हेठि रथियल तकरीब में उस्तादनि पारां रिटायर थींदड़ उस्ताद साहिबान खे तालीम जे वाधारे लाइ कयल ख़िदमतनि खे साराहियो वियो ऐं खेनि ख़िराज तहसीन पेश कई वई। काज़ी अहमद में अस्पताल इंतज़ामिया जी नाअहली। औरत अस्पताल जे दरवाज़े ते ॿार खे जनम ॾिनो। जमाल शाह वासण मुस्मात साबुन ख़ातून खे अस्पताल इंतज़ामिया दाख़िल करण में देरि कई त औरत अस्पताल जे दरवाज़े ते ई वहम कयो, जंहिं बाद अस्पताल अमले पारां फौरी तौर ॿार ऐं माउ खे तिब्बी इमदाद ॾिनी वई। औरत मूजिब दाख़िल थियण आयुसि पर अस्पताल इंतज़ामिया दाख़िल न कयो, जंहिं सबब दरवाज़े ते ई ॿार खे ॼणियो आहे। खैरपुर में भुरगड़ी पाड़े वासियुनि जो पुलिस जे ज़ुल्मनि ख़िलाफ़ एहतजाज। सातो ख़ान जागीरानी, ईसा ख़ान, शहज़ोर ख़ान, मुस्मात ज़ेबा ख़ातून ऐं ॿियनि एहतजाज कंदे दायो त SHO A सेक्शन अनवर अबड़ो, 15 इंचार्ज यूसुफ नारेजो, पुलिस अहलकारनि कुर्बान जमाली, ग़ुलाम नबी नारेजो ऐं ॿियनि घर ते चढ़ाई करे माशूक जागीरानी ऐं लाल ख़ान जागीरानी खे खंभे खणी विया आहिनि, जन जी आज़ादी लाइ 3 लाख रुपया तलब कया पिया वञनि। हुननि SSP खैरपुर खे अपील कई त पोरियतनि खे आज़ाद करे करप्ट पुलिस ऑफिसर्स ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। गढ़ी असन वेझो आबादगारनि ऐं हारिन जो 62 ठेकेदार ख़िलाफ़ एहतजाज। ॻोठ नूर ख़ान खोसो वासी आबादगारनि ऐं हारिन हक़नवाज़ खोसो, साईं बख्श खोसो, रहमतुल्ला खोसो ऐं ॿियनि एहतजाज कंदे दायो त 62 ठेकेदार ज़ैनुल आबदीन खोसो ज़रई ज़मीन ते पोखियल कणक जो फसल ऐं क़ीमती वण क्रेन मशीन ज़रिए पटराए लखें रुपयनि जो नुक़सान कयो आहे ऐं मुआवज़ो अदा करण बग़ैर रोड ठाराए रहियो आहे, जंहिं ख़िलाफ़ कार्रवाई करे असांजे थियल नुक़सान जो अज़ालो कयो वञे।
खैरपुर में रिटायर्ड उस्ताद जो खजाने ऑफिस जे ऑडिटर ऐं ॿियनि ख़िलाफ़ एहतजाज। उस्ताद गुलाम शबीर घुमरो प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त मंसूर इकबाल मंठार सलीम घुमरो ऐं ॿिया रिश्तो न करण तां ॾमरियल आहिनि। ऑडिटर न्याज़ घुमरो मुंहिंजी पेंशन जा 80 लख रुपया हड़प करे वियो आहे। मूंखे पेशाब पीआरियो वियो, न्याणी जी लॼ लुटी वई ऐं केतिरा ई कीस कया विया आहिनि। जेकॾहिं इंसाफ़ न थियो त मरण घड़ी ताईं बुख हड़ताल कंदुसि। शिकारपुर जे 6 साफ़िन शहरिन खे यरगमाल बणाइण बाद फुर करण ख़िलाफ़ साफ़िन शहरिन जो एहतजाज। जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ 2 ॾींहनि जी मोहलत। जतोई हाउस जो सीनियर सहाफ़ी सुल्तान रिंद, जावेद राहूजो, जाहिद संजरानी, रशीद जामड़ो, सुल्तान सूमरो, पुलिस एहलकार आबिद अली ऐं शहरी मोहम्मद यूनिस खिलजी खे यरगमाल बणाए तशद्दुद बाद फुर कंदड़ हथियारबंदनि खे गिरफ़्तार न करण ख़िलाफ़ सहाफ़िन शहरिन पारां एहतजाज कयो वियो ऐं पुलिस खे जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ 2 ॾींहनि जी मोहलत ॾिनी वई। जेकॾहिं 2 ॾींहनि अंदरि जवाबदार गिरफ़्तार न थिया त सॼी सिंध अंदरि एहतजाज जो चिताव ॾिनो वेंदो। मटियारी प्रेस क्लब जी बहाली लाइ पीटीआई जो खैबर प्रेस क्लब आॾो एहतजाज। यूथ विंग हैदराबाद जे डिवीज़नल अॻवाननि जमशेद शेख, दीपक कुमार ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। संदन चवणु हो त प्रेस क्लब अवाम जो आवाज़ हूंदो आहे ऐं सिंध सरकार मटियारी में अवाम जी आवाज़ खे दॿाइण जी कोशिश करे रही आहे। गुलज़ार वॾा में सफ़ाई न थियण ते अक़लियती बिरादरी जो एहतजाज। मेंगवाड़ पाड़े वासिन नालिन जो गंदो पाणी घरनि में दाख़िल थियण ख़िलाफ़ नंदलाल, मुकेश कुमार, कृष्ण कुमार ऐं ॿियनि सहाफ़िन आॾो दाहींदे चयो त 2007 में पब्लिक हेल्थ खाते पारां नौकरियुनि जो आसरो ॾेई प्लॉट वरितो पर हिन महिल ताईं नौकरियूं नाहिनि मिलियूं। हुननि चयो त पब्लिक हेल्थ जी नाअहली सबबि अक़लियती बिरादरी जा घर गंदे पाणी में ॿुॾल आहिनि, जंहिं सबबि मुख़्तलिफ़ बीमारियूं कर खणी रहियूं आहिनि। उन्हनि घुर कई त इलाइक़े जी सफ़ाई कराई वञे ऐं असांखे प्लाट जे बदिले नौकरियूं ॾिनियूं वञनि। शिकारपुर में तालीम खाते जे नंढे मुलाज़िमनि जो मुतालिबनि जी मञता लाइ एहतजाज। ऑल सिंध एजुकेशन डिपार्टमेंट लोअर स्टाफ एसोसिएशन पारां मुतालिबनि जी मञता लाइ लखीदर प्राइमरी स्कूल खां प्रेस क्लब ताईं एहतजाजी रैली कढी वई। अॻवाननि सादुल्ला जतोई, नज़ीर जतोई, गुलाम हुसैन खोसो ऐं ॿियनि हुकूमत खां घुर कंदे चयो त तालीम खाते जे नंढे मुलाज़िमनि जा जाइज़ मुतालबा जल्द खां जल्द पूरा कया वञनि। डेरा अलायर में पाक वतन पार्टी पारां म्यूनिसिपल कमेटी जे हटायल मुलाज़िमनि जी बहाली लाइ एहतजाज। पाक वतन पार्टी पारां ज़िले सदर मोर खान डोमकी जी अॻवानी में रैली कढी मज़दूर चौक ते धरणो हयो वियो। बरतरफ़ कयल मुलाज़िमनि जे मासूम ॿारनि हथनि में मानी खणी हुकूमत ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। अॻवाननि घुर कई त बरतरफ़ मुलाज़िमनि खे बहाल कयो वञे। होॾां पाक वतन पार्टी पारां चीफ म्यूनिसिपल ऑफिसर जे हक़ में पिणु नारा हया विया। संदन चवणो त शहरी इताद अॻवाननि पारां ज़ाती मुफ़ादनि ख़ातिर चीफ ऑफिसर ते दबाव विधो पियो वञे। बुलड़ी करीम शाह में ॻोठाणनि जो पंहिंजी बिरादरी जे माण्हुनि ख़िलाफ़ नौजवान न्याणी समेत एहतजाज। मुस्मात शहनाज खोसो ऐं हाकिमज़ादी चाचन अब्दुर्रज़ाक खोसो ऐं अली बख्श खोसो समेत एहतजाज कंदे चयो त अली गोहर खोसो, अली अहमद खोसो, अशरफ खोसो ऐं ॿिया हाकिमज़ादी जो संग न ॾियण ते मौतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि ऐं घर में घिड़ी तशद्दुद कयो पियो वञे। हुननि एसएसपी टंडो मोहम्मद ख़ान खे अपील कई त बासरनि ख़िलाफ़ कार्रवाई करे तहफ़्फ़ुज़ फराहम कयो वञे। केरेले जी सरकारी अस्पताल में सहूलतुनि जी खोट ख़िलाफ़ सिविल सोसाइटी जो एहतजाज। टायरनि खे बाहियूं। सिविल सोसाइटी पारां गुल हसन अबड़ो, आकाश कोरी, शफ़ीक मंगी, इमरान अबड़ो ऐं ॿियनि जी अॻवानी में अस्पताल आॾो लाड़काणो गेरेलो रोड ते टायर साड़े एहतजाज कयो वियो। अॻवाननि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त अस्पताल में का सहूलत न आहे, जंहिं सबबि मरीज़ दरबदर आहिनि। गेरेलो वासियुनि खे सिहत जूं सहूलतूं मुहैया कयूं वञनि। देहरकी में टीटीसी कॉलेज बचायो कमेटी पारां टीटीसी कॉलेज इंतज़ामिया ख़िलाफ़ एहतजाज। मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमनि ते ॿधल टीटीसी कॉलेज बचायो कमेटी पारां जाम अब्दुल फताह समेजो जी अॻवानी में कॉलेज दरवाज़े अॻियां धरणो हयो वियो। मुज़ाहिरीन जो चवणु हो त टीटीसी कॉलेज करप्ट इंतज़ामिया जे हवाले कयो वियो आहे, जंहिं सबबि शागिर्दनि खे हर सहूलत खां महरूम रखियो वियो आहे। शागिर्दनि सां थींदड़ ज़ुल्म ख़िलाफ़ हर प्लेटफॉर्म ते एहतजाज कयो वेंदो। ऐं छठो में बाईपास ते सुजुकी ऐं मोटरसाइकिल में टक्कर, हिकु ॼणो ज़ख़्मी। बाईपास ते पेश आयल रोड हादसे में सईद अली बिरोही सख़्त ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे गणती जोगी हालत में अस्पताल मुंतक़िल कयो वियो, जॾहिं त वाक़े बाद सुज़ुकी ड्राइवर फ़रार थी वियो। हिन वक़्त ताईं जूं हेडलाइंस। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.jacobnewshd.com ऐं फेसबुक ते फॉलो कयो। ॾिसंदा रहो जैकब न्यूज़, ख़बर खां हक़ीक़त ताईं।